बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज असां डिस्कस कंदासीं त अलजेब्रिक एक्सप्रेशन खे जेको आहे कहिड़े नमूने ऐड कयूं ऐं कहिड़े नमूने सब्ट्रैक्ट कयूं। सपोज कि असां अलजेब्रिक एक्सप्रेशन आहे 4x प्लस में 6y ऐं ॿियो असां खे एक्सप्रेशन आहे 2x प्लस 9y। हाणे हिन खे ऐड करण सिखंदासीं त ऐड कीअं कजे। पहिरों एक्सप्रेशन सेम रखंदासीं, ही असां जो एक्सप्रेशन ऐं ॿियो ही एक्सप्रेशन इन जे हेठां रखंदासीं। याद करे छॾियो त x वारो टर्म x जे हेठां ई रखबो ऐं y वारो टर्म y जे हेठां ई रखबो 9y। हाणे y सेम रखंदासीं। हाणे 9 ऐं 6 जोड़ कंदासीं, घणा थींदा 15। उमूमन जेके असां इन जी जेको आहे एडिशन थींदी आहे त इन में एको हिते रखंदा आहियूं, ॾहाको वरी हेॾे खणींदा आहियूं, पर अलजेब्रा में छा थींदो आहे इहो सेम ई रहंदो 15, यानी हिते असां 15 सेम ई रखंदासीं प्लस ऐं ही x ही जेको आहे सेम ई रखंदासीं ऐं उन खां पोइ ही 4 ऐं 2 घणा थींदा वञी 6। अहिड़े नमूने जेको आहे अलजेब्रा जी जेको एडिशन थींदी आहे, यानी हिन में कॾहिं बि जेको आहे ॾहाको मथे न खणी वेंदा आहियूं, जेतिरो थींदो ओतिरो ई अदद जेको आहे उते ई रखंदासीं। पर जेकर असां खे चए सब्ट्रैक्ट कयो, यानी हिन मां ही एक्सप्रेशन सब्ट्रैक्ट कयो, कट कयो, पोइ कीअं कट कंदासीं, हीअं कंदासीं 4x प्लस में 6y इन मां कट कंदासीं हिन खे, यानी 2x ऐं प्लस में जेको आहे 9y। हाणे कट करण जे लाइ निशानियूं हेठे जूं चेंज कबियूं आहिनि, यानी हिते प्लस जी आहे, हिते का बि निशान न आहे, मतलब आहे त प्लस जी आहे त हिते माइनस थी वेंदो ऐं हीअ प्लस जी आहे त हिते बि माइनस थी वेंदो, यानी ही माइनस जा 2x आहिनि ऐं ही प्लस जा जेके आहिनि 4x आहिनि। हाणे बाक़ी छा वञी बचंदा, हिते प्लस जा 2x ऐं अहिड़े नमूने ही माइनस जा 9y आहिनि, ही प्लस जा घणा 6y, त बाक़ी माइनस जा घणा बचंदा 3y। त ही असांजो जेको आहे आंसर थींदो। त याद करे छॾियो त हिन जी जेकी एडिशन आहे उहा हिन तरीक़े सां थींदी जंहिं तरीक़े सां असां कई अथऊं ऐं जेकी सब्ट्रैक्शन आहे उहा वरी हिन तरीक़े सां थींदी। हाणे जॾहिं तव्हांखे अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम मिलनि त तव्हां उन्हनि खे जेको आहे सॉल्व करे सघो था। मिसाल तौर वरी असांखे कोई अहिड़ो प्रॉब्लम आहे, उन में चए थो त 2y² प्लस 6z इन खे जोड़ कयो y² प्लस या हिते लिखूं था माइनस जेको आहे z सां जोड़ कयो। त सफ़ा सिंपल आहे, पहिरियां ही दर्जो रखंदासीं, यानी 2y² प्लस में 6z उन जे हेठां ही दर्जो रखंदासीं, यानी y² माइनस z। हाणे जोड़ था कयूं, छा थींदो, हाणे हिते थींदा ही आहिनि 2y² ही आहे सिर्फ y², यानी 2y हिकु ही थींदो, घणा थी वेंदा 3y² ऐं उन खां पोइ ही करिणो आहे प्लस जो 6z, त ही माइनस जो z आहे, ही इन में कट थींदो त बाक़ी प्लस जा घणा बचंदा 5z। त अहिड़े नमूने जेको आहे तव्हां एडिशन करे सघो था। याद करे छॾियो जेके प्लस वारा हूंदा उहे हिक ॿिए में मिलाए करे रखंदासीं, जेको सब्ट्रैक्शन जो हूंदो उहो उन में कट करणो पवंदो। जीअं असांजो इहा ही सब्ट्रैक्शन जेकी निशानी अथसि माइनस जो z त इहो हिन में असां कट करे पोइ रखियोसीं असां जवाब। त एडिशन में असां हिन प्रोसेस खे जेको आहे फॉलो कंदा आहियूं अलजेब्रा में।